ڪولاب جيئل ۾ سچل همدرد آرگنائيزيزشن طرفان تعليم کپي تالا न खपनि जे عنوان हेठि सिंध जा बंदि पियल तालीमी इदारा کولرائڻ लाइ पुरअमन रैली कढी वेई जंहिंमें शहर जे सिविल सोसाइटी शहरनि शागिर्दनि ऐं ॿियनि शिरकत कई। हिन मौक़े ते सचल हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जे चेयरमैन अज़हर हुसैन अबड़ो, आसिफ अली अबड़ो, अतर हुसैन अबड़ो ऐं ॿियनि चयो त सिंध में मुसलसिल तालीमी इदारा बंदि करे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह कयो पियो वञे। वधीक जो सिंध हुकूमत तरफ़ां वरी 31 ऑगस्ट ताईं मोकलुनि जो ऐलान करणु सिंध जे तालीम सां मज़ाक़ करणु आहे। अॻु में सिंध जा केतिरा ई स्कूल बंदि पियल आहिनि। वेतर कोरोना जी आड़ में मोकलूं करे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह कयो पियो वञे, जंहिंजी मज़म्मत कयूं था। इन्हनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सईद मुरादरी शाह खां मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी सिंध में तालीम इदारा 23 ऑगस्ट ते ॿीहर खोलिया वञनि। ॿी सूरत में पूरी सिंध जा सियासी समाज जे अॻुवान एहतिजाजी तहरीक हलाईंदा।